आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। साईं वरी जॾहिं एडिटिंग जे पासे आयो आहे, ग्राफिक जे पासे आयो आहे, त साईं खां हींअर थोरी गुफ़्तगू मौसीक़े खां हटी करे ग्राफिक जे बारे में कंदासीं। साईं तव्हां ग्राफिक में हिन वक़्त ताईं घणा वीडियो एडिटिंग करे चुका आहियो अंदाज़? सर ग्राफिक जो जेको आहे उहो तक़रीबन मूंखे जेको आहे 3 साल आहे माना आहे जेको मां पियो सिखंदो आयुसि, वरी कंदो आयुसि पंहिंजो। उन में छा आहे जो मां फेसबुक ते यूट्यूब ते रखंदो आयुसि, दोस्तनि जेको आहे त उन में मूंखे वाह कंदा आया ऐं चवंदा आया त कीप अप। त मां मूंखे तीअं जेको शौक़ु थींदो आयो, तीअं मां वधीक जेको पढ़ंदो बि आयुमि यूट्यूब ते त कीअं कमु कनि था अंग्रेज़ इंग्लिश में जेके आहिनि, उहे लेक्चर जेके हुआ उहे पाण ॿुधा उन्हनि जा। उन खां पोइ जेको आहे त कुझु नयूं ॻाल्हियूं मां पेश कयूं, उहे तव्हांजे अॻियां साईं जन जेको आहे पेश कंदा अॻिते हली। मुमताज़ अब्बासी साहब ग्राफिक जे लिहाज़ सां तमामु सुठो वीडियो एडिटर आहे। जेके बि लाड़काणिया दोस्त आहिनि, जेके टिकटॉक ठाहिनि था या पंहिंजी ज़िंदगीअ जा ख़ूबसूरत वीडियो ठाहिनि था, त उहे महिरबानी करे मुमताज़ साहब खां वीडियो एडिटिंग ज़रूरु कराईंदा। इनशाअल्लाह तव्हांजे उन्हनि वीडियो में 14 चंड लॻी वेंदा। ज़रूरु हिकु दफ़ो साईं खे आज़माए ॾिसंदा। वॾी महिरबानी। अखियों मस्त मस्त जलवा तुझा जबरदस्त तीर हणे दिलवा। इन पासे तव्हांजी लाड़ो कीअं थियो? रंगनि वारी ऐं मौसीक़ी त असां सम्झ में अचे थी, वरी हीउ जेको आहे अञा शोभो मट थी वियो वरी वीडियो एडिटिंग वारो, इहो ॾे पासे तव्हांजो शौक़ु कीअं थियो? साईं असुल में छा आहे जो फ़न कहिड़ो बि हुजे उहो फ़न हूंदो आहे, आर्ट कहिड़ी बि हुजे उहा आर्ट हूंदी आहे। बाक़ी ॿिया दोस्त हुया जीअं उस्ताद मंसूर फारूकी जो जेको पुटु आहे जमशेद फारूकी, उहे कमु कंदा हुआ। जुनेद फारूकी वारा कमु कंदा हुआ, ख़ासि करे एडिटिंग जो कमु कंदा हुआ। उते वेहंदो हुउमि अक्सर, जेको बि उहो कमु कंदा हुआसीं उहो ॾिसंदो हुउसि पियो मां। यानी मतिलबु त मूंखे पाण खे बि जेको आहे थोरो शौक़ु थियो त मां पाण बि हीअं कयां। रिकॉर्डिंग त मां पाण कंदो हुउसि, जंहिंजे करे पंहिंजा गाना जेका आहे उहो ठाहिणु शुरू कया। हुन में जेको आहे त पढ़ी करे यूट्यूब ते पढ़ी करे कुझु ॻाल्हियूं जेका आहे हेॾां होॾां सिखी करे पोइ जेका पंहिंजी जेका नई ग्राफिक जेका आहे स्टार्ट करे ॾिनी, जेका तव्हांखे हाणे पेश कंदासीं असां। अब्बासी साहब खां पुछंदासीं त साईं तव्हां जेके दुनियूं कंपोज़ कंदा आहियो मुख़्तलिफ़ रागनि में, त उहो उन्हनि जी शिकिल कीअं ठाहींदा आहियो ऐं कहिड़े नमूने कंदा आहियो? असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा त महिरबानी थींदी। सर असुल में राग जेको आहे न उहो बेसिक आहे, उन खां सवाइ का बि धुन कंपोज़ थी नथी सघे। असां ज़िंदगी में उस्ताद वटि मां घणो रहियो आहियां, जिन करे उस्ताद मुंहिंजी जेका आहे घणी रहनुमाई कई आहे रागनि जे बुनियाद ते। ऐं तक़रीबन जेको आहे त हज़ारे राग आहिनि, पर हिन वक़्त बि जेको आहे असां वटि जेको आहे मूं वटि जेके आहिनि से लिखियल जेके आहिनि तक़रीबन 300-400 राग त मूं वटि हूंदा लिखियल। उन खां अलावा जेको आहे त जेको यादि मूंखे हूंदा उहे 50-100 ताईं मूंखे अहिड़ा आहिनि जेके मां आम तरह सां उनखे पाण जेको आहे के धुननि में कंपोज़ कंदो आहियां। पर चवणु मक़सदु इहो आहे त रागनि खे असां कीअं जेको आहे घणो हाईलाइट कंदा आहियूं उहो तव्हांखे ॿुधायां थो। का बि जेका आहे तव्हां शाइरी अगरि तव्हां ॾिधो तव्हां हिकिड़ी चैलेंज ॾींदे साईं खे चवंदा त हीअ मूं वटि किताबु आहे, मेहरान धामराए साहिबु शाइर आहे, तमामु सुठो सिंध जो शाइर आहे। उनजो को बि हिकिड़ो कलाम साईं खे ॾियूं था त साईं खे चवंदासीं त असांखे हींअर नाज़रीन जे आॾो असांखे का बि सुठी धुन हिन कलाम जी कढी ॾेखारनि। साईं का धुन थी वेंदी इनशाला? हा साईं, वाई नॉट? इनशाला साईं त चई बिल्कुलु थी वेंदी, वाई नॉट, बिल्कुलु थींदी इनशाला। त साईं असांखे हीउ कलाम आहे, लफ़्ज़ आहिनि, मथे उब ककरनि में रोई ॾिनो, असां हेठि अखरनि में रोई ॾिनो। हिन धुन खे तव्हां कहिड़ो राग ॾियो था? राग आहे बैरागी भेरो। सारे मा पा नी पा मा रे
सा सा रे मा पा नी सा रे सा नी सा रे सा नी पा मा पा नी पा मा रे सा। मथे उभक करन में रोई डिनोआ मथे उभक करन में रोई डिनोआ असां हेठ अखरन में रोई डिनोआ मथे उभक करन में रोई डिनोआ। तमामु बहितरीनु नाज़रीन, तव्हां ॿुधो हूंदो त साईं कमाल करे छॾियो। उन वक़्तु ई पंहिंजी शाइरी खयूं ऐं कीबोर्ड ते हथु रखी तमामु कमाल जी धुन कढियो अथऊं। माशाअल्लाह साईं, तमामु ज़बरदस्त, वेरी गुड साईं, महिरबानी साईं, तव्हां लख थोरा। त मुमताज़ आबाई साहब खे हिकु अञा ॿियो कलाम ॾियूं पिया त असांखे उन कलाम जी नई धुन करे ॿुधाइनि। उहो कलाम जा ॿोल आहिनि, मींहं वसनि माल चरनि सिंध सॼे में। जी साईं, नई चैलेंज तव्हांजे अॻियां। साईं वॾी महिरबानी साईं। असुल में इहा आहे त जे शाइरी पूरी आहे न वज़न में, पोइ दुआ खपे तव्हांजी। माशाअल्लाह। बाक़ी जेकॾहिं शाइरी पूरी न आहे न, पोइ दिमाग़ कम ई नथो करे। हिनखे राग मल्हार में ॾिसां थो, ट्राए कयांसि थो। जी साईं, राग मल्हार। जी साईं। निज़र सा पाप पाप मामा रे रे सा सा निज़र सा मींहं वसन माल चरन सिंधु सॼीअ में, मींहं वसन माल चरन सिंधु सॼीअ में, गुल टिड़नि गाह फुटनि सिंध सॼीअ में, मींहं वसन माल चरन सिंधु सॼीअ में, मींहं वसन माल चरन सिंधु सॼीअ में, गुल टिड़नि गाह फुटनि सिंध सॼीअ में, मींहं वसन माल चरन, मींहं वसन माल चरन, माल चरन सिंध सॼीअ में, मींहं वसन। असां जेके बि सिंधी चैनल आहिनि, जॾहिं बि अचनि तव्हांजे यूट्यूब चैनल ते, तव्हां महिरबानी करे उन्हनि खे लाइक ज़रूरु कंदा कयो, सब्सक्राइब ज़रूरु कंदा कयो। सिर्फ़ु तव्हांजो इशारो उन्हनि ते लॻंदो आहे ऐं त उहे उन्हनि खे मान मिली वेंदो आहे। ऐं ख़ासि करे ॿी जेका मीडिया ॾिसो था असांजे भर पासे मुल्क जेके आहिनि, उहे पंहिंजे माण्हुनि खे वॾी सपोर्ट था कनि। त तव्हां महिरबानी करे असां जेके कमु था कयूं, जेके बि असांजा सिंधी चैनल कमु था कनि यूट्यूब ते, महिरबानी करे दिलि खोले उन्हनि जी सपोर्ट कयो, उन्हनि जी मदद कयो ऐं असांजी मदद कयो। त इनशाला असीं अॻिते जे लाइ सुठा सुठा फ़नकार तव्हां वटि आणींदासीं, तव्हांखे ॿुधाईंदासीं, उन सां गुफ़्तगू कंदासीं, खिल पोग तमामु नॉलेज वारियूं ॻाल्हियूं तव्हां सां कंदासीं इंशाअल्लाह। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल।